अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां मां हिराबासी सब खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। वफ़ाक़ी हुकूमत आम चूंडुनि में देर जो इशारो ॾेई छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म तारड़ जो चवणु आहे त का रुकावट आई त आइन जे आर्टिकल 254 तहत इलेक्शन खे अॻिते वधाए सघिजे थो। आइन जे आर्टिकल 51 मुताबिक़ इलेक्शन नई आदमशुमारी जी बुनियादुनि ते थींदी। हाणे इहो इलेक्शन कमीशन ते दारोमदार आहे त इहा केतिरे वक़्त में तकबंदियुनि जो अमल मुकमल करे थी। मुल्क जी आबादी 24 करोड़ खां वधी वई। तकरारी आदमशुमारी 2023 जा अंग अखर जारी। शुमारियात खाते मुताबिक़ पंजाब जी आबादी 12 करोड़ 76 लख आहे ऐं सिंध जी कुल आबादी 5 करोड़ 56 लख 90 हज़ार साम्हूं आई आहे। सिंध जे शहरी आबादी बहिराड़ीअ खां बि वधी वई। शहरी आबादी 53.7% ऐं बहिराड़ी जी आबादी 46.27% ज़ाहिर। तोशाखाना केस में गिरफ्तार PTI सरबराह इमरान खान अटक जेल मुंतकिल। जेल जे रस्तनि खे मुकमल सील करे इलाके खे रेड ज़ोन करार ॾिनो वियो। सवात में भी पुलिस जो क्रैकडाउन। मुराद सईद जे वालिद समेत केतिराई PTI कारकुन गिरफ्तार। इंसान जेको पोखींदो आहे उहो ई लुढ़ंदो आहे। इमरान खान जी गिरफ्तारी ते अलीम खान जो रद्द अमल। ताज़ो थियल बरसातुनि खां पोइ काछे में चमड़ी समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी वयूं। वाही पांधी वेझो गैस्ट्रो विघे वधीक हिकु ॾींहुं गिरी फोत। सिहत खातो अघोर निंड पियल। बीमारियुनि ते कंट्रोल लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया। नाज़रीन, हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि या अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।